आयो लाल गयो झूलेलाल गुरजारे वारी साहिब की जय। असांजो भाउ कमीर सिंह जेको बारे साहिब जी सेवा कंदो आहे, बारो साहिब ठाहींदो आहे, दरिया ताईं प्रवान करणु हलंदो आहे। मां बि प्रोग्राम खयो तव्हांजो, मां ॿुधो अहिड़ा सुहिणा आर्टिस्ट मिलनि, 15-20 ॾींहं आर्टिस्ट पहिरियों अॻुवाट करे छॾिया। पोइ चेटीचंड जे ॾींहुं आर्टिस्ट ॾाढा घटि मिलंदा आहिनि। असां ग़रीबनि जो नसीबु आहे, अहिड़ा सुहिणा कलाकार जो असां सां आया आहिनि। ऐं असीं बि पहिरियों दफ़ो तव्हांजे दर ते 5 साल प्रोग्राम कयो आहे। 5 साल आहे तव्हां सां। तव्हांजी सिंग असांखे जॾहिं जॾहिं शुरू कयो 5 साल खां बहुत थाने सिंधी क्लब भाउर भेनरुनि जी माताउनि खे चेटीचंड जूं लख लख कहिड़ो कहिड़ो वाधाई वाधाई ताड़ी वॼाए सभई जय वणींदा बोलो अमरनाथ की जय। ओ मेरी बेरिया थई जसी रखे, ओ मेरी बेरिया थई जसी रखे, पल्लो माया
शाइर मास्टर रांझन जो लिखियलु मास्टर रांझन गीत लिखिया कलाम लिखिया भजन लिखिया उहे प्रोफेसर राम पंजवाणी गाया उन जा गीत गाए प्रोफेसर राम पंजवाणी मशहूरु थी वियो ऐं रांझन जा गीत जंहिं गाया राम पंजवाणी उन करे मास्टर रांझन बि मशहूरु थी वियो अॼु मास्टर रांझन जे नाले में सिंधु भवन आहे उल्हासनगर टे में जिते हर टे आर्तवार ते शानदार संगीत जो प्रोग्राम पेश थींदो आहे